अवलला वलीम आलालम जोधणी अवलला वलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो अवल दे उन्हनि खे पोइ उभारी सिज सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां भी अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जियां मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामू ऐं राधा पंहिंजा रंग खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। अरे छंछर या चर ते ही रंग अवां सां गॾु हुजनि गुज़रियल जेको छंछर हुजे उन ते अवां सां गॾु हुजूं अवां खे जेको मुबारकूं ॾिनियूं हुजनि अॻुवाट लतीफ़ साईं जे उर्स मुबारक जूं सो बहिराण टीवी पूरे सथ जेको हुजे सो लतीफ़ साईं जे मेड़े जा रंग अवां खे ॾेखारिया हुजनि पूरी दुनिया जे कुंड कुड़छ जे माण्हुनि रंगनि खे ॾिठो हुजे ऐं असां सभाग वारा माण्हू हुजूं जिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़ो जनमु थियो हुजे सुवारी सिंध ते असां उते मौजूदु हुजूं ऐं उनजे पैगाम हर वक़्तु असांखे सुजाग रखण जी कोशिशि कई हुजे असांखे बांह ॿेली थियो बीठो हुजे असांजो ऐं असांखे हौसलो ॾींदो हुजे ऐं ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहाण जो चवंदो हुजे वरी वरी चवंदो हुजे त बाबा पंहिंजे कम सां रहंदा हुजो पंहिंजी मंज़िल ॾांहुं रहंदा हुजो थधीअ खे न ॾिसो ततीअ खे न ॾिसो हालतुनि खे ॾिसी उन आधार पंहिंजो जीअण सिखंदा जेको हुजे पोइ त सॼे ज़िंदगी खे अॻिते गुज़ारींदा हुजो तॾहिं अव्हां खे मंज़िल मिलंदी हुजे मायूसी गुनाह हुजे हमेशा सब्र कंदा हुजो ऐं सब्र सां ई अव्हां खे मंज़िल मिलंदी हुजे ऐं उन सां गॾो वरी पोइ जेको हुजे मेले जा 3 ॾींहं रंग रहिया हुजनि मेड़े खे फ़क़ीर बि चकर ॾिनो हुजे ज़रूरु पर मेले जी वञी शुरूआत खां वेंदे आख़िरी एवारंडनि ताईं त जिन खे बि मिलियो हुजे जीअं मुंहिंजे फ़क़ीर खे एवारंड मिलियो हुजे त उनखे बि मुबारकूं हुजनि लख लख मुबारकूं ऐं ॿियो हिकिड़ो नौजवान मूंखे उन नौजवान जे लाइ ख़ुशी थी हुजे जंहिं मोबिलियल ते वेही लतीफ़ साईं जे रिसाले ते कमु कयो हुजे जेका से अव्हांखे रिसाले मां बैत घुरिजंदो हुजे उन नौजवान उन ते कमु कयो हुजे उनखे बि एवारंड मिलियो हुजे त मूंखे सभ खां वधीक इहा ख़ुशी थी हुजे त नौजवान अॻियां ईंदा हुजनि इन फ़िक्र खे अहिड़े कम खे अॻियां वधाईंदा हुजनि ऐं मनता माणींदा हुजनि त हीउ दौरु जेको हुजे सेनसी दौरु हुजे कंप्यूटर जो दौरु हुजे लतीफ़ साईं केतिरा साल पहिरियां ॾिसो त असांखे आगाही ॾिनी हुजे त बाबा जेको इहो साइंसी दौरु हुजे इन सां बि तव्हांखे गॾिजी रहणु खपंदो हुजे पंहिंजनि माण्हुनि जे विच में रहणु खपंदो हुजे माण्हुनि जे विच में छो त यानी उन्हनि खे अव्हां सेखारींदा हुजो उन्हनि खे अव्हां सम्झाईंदा हुजो वक़्त सुर उन्हनि खे आगाह कंदा हुजो वक़्त सम्झण जी कोशिशि कंदा हुजो थी सघंदो हुजे कि अव्हां खां वधीक सोच उन जी हुजे उन मां अव्हां खे को सबक मिलंदो हुजे जंहिं मां अव्हां कामयाब थींदा हुजो ऐं अॻिते वधंदा हुजो रामण त 3 ॾींहं हासिल मानी ॿधी हलियो गयो हुजे एतिरा दिल पर ॾियारियो हुजे कि मुंहिंजो रामण मेड़े में त गुम न थी वियो हुजे पर टीवी में ॾिसां ओड़े पाड़े में रामण वेठो हुजे उते ख़ुशी थींदी हुजे मूंखे बि सो उन सां गॾो वरी जेको लतीफ़ साईं जो उर्स मुबारक पंहिंजी पुॼाणीअ ते पुॻो हुजे ईअं ई वरी थोरो हिन पासे नज़र कंदा हुजूं त जो खेड़े सोई खाए शाह इनायत शहीद जो उर्स मुबारक बि जारी सारी हुजे उते बि पांधेड़ा हुजनि फ़क़ीर फुकरा केतिरियूं ई ॿारियूं लॻल हुजनि रागियुनि फ़क़ीरनि जूं सूफ़ीअ जे साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे त सम्झणु ॾुखियो आहे सो इहा जेका तंद उते वॼंदी हुजे ऐं सूफ़ी ख़्याल जा माण्हू उते मौजूदु हुजनि त जो खेड़े सोई खाए ॾिसंदा हुजो त केतिरा 100 साल पहिरियां जेको हुजे इहो असांखे आगाह करे हुजे त इहो शाह इनायत शहीद या इहे जेके बुज़ुर्ग हुजनि असांखे ईंदड़ वक़्त जे लाइ बि सुजाग करे वेंदा हुजनि हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी चई वञनि जेका ईअं सम्झो मुंडी ते टिक हुजे माण्हू खे दिलि सां लॻे त जेको हुजे सिलसिलो ही जेको जान हुजे इहो हलंदो हुजे अॻे कंहिं वरे अॻे चई विया हुजनि उहो वरी अॼु जेको हुजे सॻो ई सॻो असां बि ॾिसूं सो चयो हुजे जो खेड़े सो खाए सो हाणे जो खेड़ींदो हुजे उहो त बुख ते हुजे तव्हां ॾिसंदा जो खेड़े जो महिनत करे जो मज़दूरी करे उहो ॾुखो लॻो पियो हुजे
पोइ ॾिसो त कॾहिं अघ जे वसीले, कॾहिं हालतुनि जे वसीले, कॾहिं बीमारियुनि जे वसीले, कॾहिं फसल न थियण जे वसीले या महिनत मज़दूरी नीच सभु कमु इन में आयल हुजे त उन चयो हुजे त बा जो खेड़े जो महिनत करे उनखे फल अहिड़ो मिलंदो हुजे जंहिंसां उनजी ज़िंदगी बहितर थींदी हुजे त इहे जेके ॾाह हुजनि वक़्त खां अॻु अव्हांखे सुजाॻ करे अव्हांखे ॿुधाया हुजनि त बा अव्हां पंहिंजी महिनत खे जारी रखंदा हुजो, खेड़ींदा हुजो त खाईंदा हुजो, न खेड़ींदा हुजो त पोइ अबा किथां मिलंदो हुजे अव्हांखे। मथे ते हथ हुजनि। सो इहे सभु ॻाल्हियूं अॼु प्रोग्राम थींदियूं हुजनि, दुनियादारी बि थींदी हुजे, पर मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो, शेयर करे कंदा हुजो ऐं जेको हुजे उनखे साह कंदा हुजनि, कमेंट बि लिखंदा हुजनि, पोइ वरी असां हिते नाला शामिल करूं, हिते वॾा कम लॻा पिया हुजनि, उन खां पोइ वरी टीवी ते असांजो इहो नंबर हले उन ते फोन कॉल कंदा हुजो, राम राधा सां कचहरियूं कंदा हुजो। असांजूं कचहरियूं हर छंछर आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी सां गॾु हुजो। पर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि हुजे त जेको मींहं जो ॿुधायो हुजनि त मींहं बि अचे त वरी उन जे करे बि पंहिंजी अव्हां कोशिशि कंदा हुजो, पंहिंजे घर जो ख़्यालु रखंदा हुजो, बचड़नि जो ख़्यालु रखंदा हुजो, जेके घर जूं भितियूं जॾियूं हुजनि उन पासे न रहंदा हुजो, ॿिए पासे पंहिंजो सवेर ई बंदोबस्तु माण्हू करे छॾींदो हुजे, इहो न हुजे त अलाह जे आसरे हुजूं, अबा मालिक साईं त अबा ॾियण ई वठण वारो हुजे। जीअं हींअर ॾिसो त इहो एक्सीडेंट थियो हुजे ईरान में त केतिरियूं जानियूं वयूं हुजनि, केतिरा असांजा इहे शहीद जेके हुजनि उते वञी हितां वरी वापसि राति उन्हनि खे पंहिंजे दुख में शरीक हुजूं ऐं इंतहाई असांखे इहो अफ़सोस हुजे, दुख हुजे के इहे जानियूं जेके हुजनि इहे ज़ाया न थींदियूं हुजनि हा त बहितर हुजे, पर छा हुजे कुझु गिफ़लतूं बि हुजनि, सो इंसान जी अबा पंहिंजी बि हुजे। सो इन में ॾिसो त केतिरा इहे ॿ ॾींहं में जेके ॿ दुख वॾा हुजनि, हिकिड़ो त 11-12 पुलिस वारा जेके हुजनि उन्हनि खे सां बाबा जेको हुजे रस्ते में जेको वाक़ियो पेश आयो हुजे, सो हिकिड़ो इन ते बि असांखे रंज ऐं ॾुख हुजे, उन सां गॾोगॾु वरी हीउ जेको वाक़ियो थियो हुजे इन ते बि असां जेके उन्हनि जे कुटुंब जा जेके बि घर भाती हुजनि असां उन्हनि सां ॾुख में बराबरि जा शरीक हुजूं। सो हाणे वरी हलंदा हुजूं त दुनियादारी बि त करणी ज़रूर हुजे, ॾुख सुख इहे ज़िंदगी जो हिसो हुजनि, पर छा कंदो हुजे माण्हू खे वरी जेको हुजे जीअणो बि पवंदो हुजे, ज़माने सां बि हलणो पवंदो। सो भाई इहे जेके हादसा हुजनि न इहे हादसा बि ॾाढा ॾुखिया हुजनि, जीअ खे जोरे विझंदा हुजनि, उन्हनि अमड़ियुनि खे ख़बर हुजे त जिथे 130 अबा जिथे पहुचनि जेके जवाननि जा न्याणियुनि जा लाश पहुचंदा हुजनि त पोइ उन्हनि खे ॾिसंदा हुजो त उन्हनि वालदेन जी छा कैफ़ियत हुजे। हिकिड़े भाती जे पुठियां ख़बर न हुजे कि केतिरा हुजनि खाइण वारा। सो हिकिड़ो उन में इहो बि वीडियो आयो हुजे त उहो बस में जेको पियो हुजे ज़ख़्मी पियो हुजे उहो पंहिंजी अमड़ खे चवंदो हुजे त अमड़ मुंहिंजे बचड़नि जी पारत हुजे, ऐं गाॾी वरी मुंहिंजो नथा हुजे, वरी उनजो मुंहुं ॾिठो हुजे उहो हाण वरी उहो सही हुजे, पोइ इन ॻाल्हि जी बि असांखे ख़ुशी थी हुजे, उनखे वरी जेको हुजे न मां जीजल जी दुआ हुजे, बसि सभिनी खे जीजल जी दुआ हुजे जेके विया हुजनि, पर मालिक साईं पंहिंजो इम्तिहान पाण वठंदो हुजे। सो हाणे प्रोग्राम जे शुरूआत में जेको हुजे सो अखड़ियुनि मंझि ताक सामीअ जे सलूकनि मां बि हिकिड़ो रंग रखंदा हुजूं। अखड़ियुनि मंझि ताक आहे यार अजीबन जी, इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं, अञा त असां कचहरियूं कंदा। अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं, पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हेलो अस्सलाम वालेकुम साईं, मोहम्मद रमज़ान कोरी रंगिया खान साईं। वालेकुम सलाम, अदा वरी नालड़ो ॿुधाईंदो हुजी। मोहम्मद रमज़ान कोरी साईं।
छाल ज्यादा कड़े शहर का रहीम यार खान साहब साईं। रहीम यार खान का छाल ज्यादा खुश जो चंगा भला तबियतूं बहार हुजन। ठीक साईं दुआ ॾाढे शौक़ सां साईं तव्हांजो शो ॿुधूं था। असांजी फरमाइश आहे हिकु। हा साईं कहिड़ी कहिड़ी कहिड़ी? जलाल चांडे जो कलाम ॿुधायो साईं। जरूर जरूर ॿुधाईंदा। ॿियो ख़ैर हुजे कीअं हुजे अव्हां ॾे मौसम कीअं हुजे? मौसम साईं सही आहे अलहमदुलिल्लाह हाणे सही आहे। पहले त बारिशूं ॾाढियूं हुयूं हाणे ठीकु आहे। हाणे हाणे ठीकु हुजे न? हा हाणे मौसम बिल्कुलु फिट आहे साईं। पोइ कॾहिं कॾहिं फोन ते यादि करी पोइ बाक़ी कहिड़ा ॾींहं असांखे न ॾिसंदो हुजे या काॾे मसरूफ़ हुजी। जी जी साईं शो तव्हांजो ॾाढो सुठो आहे माशाल्लाह। वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे। कुर्ब वॾी हुजनि महिरबानी। अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हांजूं राम राधा खे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो। इहे अव्हां सभिनी जा कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि। असो हिननि मोहबतुनि सां असां बि लेखे में गॾु हुजूं। पोइ मेड़ो मला खुड़ो इहे जेके बि रंग हुजनि उन्हनि सभी रंगनि में असीं भावां सां गॾु गॾु हुजूं। पोइ अॼु जीअं इहो 3 ॾींहंनि जो हले छा आहे न त शहीद जो मेड़ो सो इन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल जेका थी हुजे रंग अव्हां ॾिठा हुजनि त इन्हनि सभिनी पंधिड़नि खे बि मुबारकूं हुजनि जेके ॾेह परॾेह खां हिते ईंदा हुजनि। ऐं इन पासे खे बि घुमण बि ज़रूरी हुजे वञण बि ज़रूरी हुजे। माण्हू हालतुनि खां ॻाल्हि खां कलाम खां सोच खां कुझु नओं कंदो हुजे इन करे उन लाइ सही हुजे। बाक़ी न त घर में पोजड़ा ठोला तड़ा ठिकर पियो माण्हू वॼाईंदो हुजे। वरी बि हो घर ॾे पहुतो हुजे ओॾे हेॾे ठूले ठिकरनि ॾे न कयो हुजे। ओ पोयां पिया हुजनि। हिसारो रात ॾे कयो हुजे हेॾे ठूल ऐं ठिकर। हाणे असां ठूले ठिकर हुजे तोखे हिसारो करां हीअं उहो हिसारे वारो दौर वियो हुजे। हिसारो मां तो हाणे हिसारा विसारा हिसारा मां बि सम्झंदी हुजां। न न हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां दा? साईं हम शाकिर चाकर दा फरान लाखो। अदा फरान छाल हुजे खुश हुजी चङो भलो हुजी। दुआ अल्हम्दुलिल्लाह प्यार अल्लाह करम तव्हां ॿुधायो। हा सभु ख़ैर लॻो पियो खैर हुजे। लॻो कीअं पियो हुजे अव्हां ॾे सभु ख़ैर हुजे? सभु ख़ैर हुजे दुआ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा करम। कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे? बस सही बि गुज़रे पियो इंशाअल्लाह जो करम। हा हा करम हुजनि न मालिक जा। जी 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 वाह 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 वॾी महिरबानी हुजे प्रोग्राम में शामिल थिया जो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। कुर्ब हुजनि अव्हांजा। वॾी महिरबानी हुजे। मूं हो पोयां पयूं हुजनि प्लेटूं हे ॾिसंदी हुजे ॾिसी आंधी हुजी ही छा ही ठुल ठिकर ही छा हुजनि ही ठुल ठिकर हुजनि हरू भर मां त यार चिल्ला हन जल्ला हाणे के ठुल ठिकर कर सनी ओहो हेॾे पिया हुजनि ॿिया हुनदा हे पई हुजे हे ॾिसंदी हुजे सगोई त हुजे इहो सगोई हुजे ब जोड़ो वरतो हुजनि मो ठुल हो ठुल ठिकर हेॾे पिया हुजनि हे ठिकर पिया हुजनि न पिया ठुल हुजनि ही पिया हुजनि बाक़ी ठिकर हेॾा ठड़कंदा हुजनि। बाक़ी चईंदा हिसारो करे इहो ख़बरूं न कंदो हुजे। बाक़ी हाणे ही हिसारो हेॾे करी हाणे हिसारो हाणे हिसारो हुजे बाबा घर में त बाक़ी ठुल ठिकर वजंदा हुजनि। हिसारो हिंज हिंज निसार इहा बि ख़बर न हुजे नक जे साम्हूं हुजे मो ॾिठो हाणे बस न का सॾींदो हुजे घरे घरे वरी सगी ॻाल्हि में मुटे अल साक कंदो हुजे साक मां इहो चवंदसि नेराने माण्हू कंहिंजे मथे में न लॻंदो हुजे। हा हक मथे में न लॻी हुजे ओ नेराने असां हाणे हा लॻा हुजूं के मथे में माण्हुनि खे लॻूं कहिड़ा असां ठिकर हुजूं कड़ो मां सरोट हुजां कड़ो मां लकुण हुजां लॻा हिनखे इहे सभु कुझु तोमी हुजनि ठिकर ठुल इहे सभु तोमी हुजनि खाली शुक्र हुजे असां में हुजे तूं त मोर हुजी न हा पोइ हुजूं हिन में को सक हा पोइ हिन में कहिड़ो सक हुजे छा हिन में सक रली कुल्हे ते हुजे मानी राजन ते हुजे हा हा ख़ैर फ़कीरनि जो कमु इहो हुजे। अठ ॾींहं जेको हुजे हिकिड़ी जॻह ते वञे 8 ॾींहं अॻे निकिरी वञे हा पोइ साथ 8 ॾींहं अॻे निकिरी वञे त मानी ॿधे उन खां पोइ जेको हा हुजे वॾियूं मानूं सभु सामान उते सॾे पोइ मोटो हुजे हा वॾियूं मानूं ॿधी ॾिनियूं हुजे इहो बि चङो हुजे जो माण्हू मानी न खणी गयो हुजे कहिड़ो बिहारो खन मानिन जो खणी गयो हुजे हिकिड़ो लोलो पचाए ॿियो अधु ॿधी ॾिनो हुजे उहो अधु पाण चरी वई हुजे खन बसरनि जो बि खणी वियो हुजे लूण जी थैली खणी वियो हुजे हा हा लूण जी हेॾो ख़र्च कयो हुजे हा हिकिड़ी रगड़ी ॿिए जो अधु खाई वञी अधु ॿधी ॾिनो हुजे हुन मां अधु खाई वञी चरी वञी हा चरी वञा कर मां बकरी माण्हू खाई चरे चरंदो
कीअं हुजे माण्हू माण्हू खाई वेंदो हुजे बाक़ी हाणे सुबुह ए ख़बरूं न ॾेखारींदो हलो हुजे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे बाबा केरु कड़े शहर खां बा करीमीर वासा मुंहिंजो नालो गुलफातुन शहर आहे अदी ख़ुशि हुजो चङी भली हुजो जी अदा तव्हां ख़ुशि आहियो हा भेण सभु अदा बि ख़ुशि आहे हा भेण ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो जी अदी असां ख़ुशि आहियूं तव्हां बि ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर अथव हा सभु अदी सभु ख़ैर लॻो पियो हुजे मालिक साईं अव्हां ॾे बि ख़ैर कंदो हुजे अॼु कीअं अदीअ फोनड़ी कई हुजे अदा मूंखे छा अदलती भिटाई जी वाई ॿुधायो वाई ॿुधाईंदा हुजा जी हाज़ुर हाज़ुर भेण हाज़िर हाज़ुर ज़रूर ॿुधाईंदा हुजो रामू राधा इन जे लाइ त ॾिठो हुजे न वाजू फरमासूं पूरो करूं जी अदी बापा रोज़ दफ़ो कॉल कई आहे इन वेही करे त मां जीअं ॿुधां जी हज़रत छा अदलती भिटाई जी वाई हा हा ज़रूर अदी ज़रूर छो न ॿियो ख़ैर हुजे कीअं मौसम हुजे अव्हां ॾे अदी जी अदा गर्मी आहे ॾाढी झुड़ लॻा पिया आहिनि अञा गर्मी हुजे ॾांहुं हा अदा गर्मी ॾाढी गर्मी आहे हा बस हाणे बाक़ी हे कुझु ॾींहं हुजनि गर्मी जा पोइ वरी इहो थधि अदी अव्हां ॾे त इहा ठली गर्मी हुजे असां वटि त गर्मी बि हुजे पोइ घर में वरी राधुल बि हुजे माना पोइ सम्झंदी हा हुजे तूं ॻाल्हाए वठंदो हुजे अधी राति जो मां जलियां थी त अधी राति जो बराबरि सां जोड़ो न कर अदी हो त पाण को चवंदी हुजी बाक़ी हाणे हिकिड़ी गर्मी मथां राधुल या किर किर पोइ सम्झंदी हुजी ईअं न कर नी अधी राति जो मां सम्झायां थी अधी बि अदा सां जोड़ो न कर साबस हुजे अदी तूं बि वरी मूंखे चवंदी हुजे हिन खे न ॾिसंदी हुजे हुनजी भेण अधी भेड़ो सही न आहे हा सही हुजे अदी बसि अॼु चयोजे वरी सुभाणे बि फोन करे या हिदायत ज़रूर कंदी हुजे अदी कुझु वरी भाउ खे बि हिदायत कंदी हुजे इहो रोज़ जी पूरो महीनो हिदायत कंदी हुजे ॾिसूं को फ़र्क़ु पए त मूंखे त साल थिया जन को फ़र्क़ु ई न पवंदो हुजे त मां बि तव्हांजो प्रोग्राम सदाई हमेशह वॾे इंतज़ार सां ॾिसंदी आहियां मूंखे तव्हांजो प्रोग्राम जो ॾाढो इंतज़ार हूंदो आहे वॾी महिरबानी हुजे भेण वॾी सभिनी खे महिरबानी सलाम हुजे ॾींदी सभिनी हुजे अदी बचड़नि घर खे वारनि खे अजनि खे भेनरुनि खे अमड़ खे नंढनि खे ॿारनि खे सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे अदी वॾी महिरबानी अदी को पूरो महीनो न ॾेढ भला जेको माण्हू तोखे महलो माण्हू को फोन करे तोखे उनखे वरी जेको हुजे पंहिंजी जनानी जी ॻाल्हि करे ॿुधाए कहिड़ो तो ॾुखो हुजे माई सुबुह सां मथे में माई बाई न हुजां पोइ राधुल राणी चवंदो हुजी राणी कड़े तूं मुंहिंजो सोट हुजी सोट न हुजां बाक़ी छा हुजां सोट न हुजां बाक़ी छा लॻां जनानी हुजी जनानी हुजां नेराणी। जनानी में सोट बि हुजे मथात बि हुजे पुफाट बि हुजे सभु रिश्तो हुजे न न हे त उहो कमु हुजे जीअं मानी रखो को वञी कोड़की में लॻंदो असांजो हाल बि उहो थियो हुजे ई वञी वॾो तुंहिंजो हाल हुजे हा हा वॾो हाल हुजे पोइ न त शुक्र न करी मूंखे अहिड़ी जनानी मिली हुजे शुक्र न करी हा हा वॾो वॾो शुक्र करूं साथी खां अॻे त कीअं हीअं पुठा लॻो वती बापू खे हीअं बिल्तूं करे बापू बसि इहा राधुल मूंखे ॾींदो हुजे न त मां ही करे छॾां हू करे छॾां किर किर करे ठकर सुकाए छॾिया हुजनि भॼी बि पिया हे हुजनि हे त उन्हनि पाण भॻो हुजे इहो यादि न भॻो हुजे किथे हुजे भॻो किथे हुजे बसि पोइ असां फ़क़ीर बि सम्झोसीं कोड़कीअ में गुल पियो हुजे वञी कोई वांगी लॻा हुजे चङो थियो हुजे त अॻियां गुल थोरी हुजे मूंखे कहिड़ी ख़बर अॻियां पाण खे त ॾिसी कोन रगो बसि ॿिए खे तूं चई छॾी हा वॾो चयो हुजे हा अॼु सोचो हुजे सबूं सां रामण अॼु को रिधल हुजे सुबुह सुबुह सां नेराणे अची मुंहं में मथे में लॻी हुजी मुंहं में लॻी हुजां माना मुंहं में पई हुजी मथे में लॻी हुजी माना असां तोखे मुंहं में पऊं बसि हाणे छा चवंदा हुजो आयो हुजी थकल टुटल मगज तेल हयो हुजे हा खिजमत कई हुजे वॾी तुंहिंजी खिदमत। मानी टुकर तो खपचाए खरायो हुजे लस्सी तो प्यारी हुजे पोइ बि तोखे शुक्र न हुजे हा तेल ना कीअं शुक्र हुजे तेल कीअं हुजे हाणे इहो कलाम हलायां हिकिड़ो त हे तूं बि किथे भला आराम सां बीहंदो हुजे त का ॻाल्हि हम त कर रखी पोइ हलाई कलाम कढो तूं पाण गाई ॻाल्हि हुजे हकाणी हुजे पर हाणे हे बि सिधो थी न बीहे हाणे ईअं माण्हू सिखी पाण वञे में हुजे फेरो ई पाण में हुजे हे सिखे एॾो अरसो गॾु जॾहिं रहियो माण्हू हुजे में पाण में फेरो हुजे पोइ हर सयो ईअं लॻे
माण्हू सिखे माण्हू ॾिसी सिखे त रामण कीअं बीठो हुजे तूं बि ईअं बीह रहंदो हुजे राधुल वांगुरु को कमल हीअं बसि तोरा कम बि न सब से सारा दुल के ना मिलाइंदो हुजी तुंहिंजो असर कने हणदी हुजे क नकन भनी में जने जा गई लॻो पियो मां हुजे बसर हुजां जो वरी तूं मुक हणंदी हुजे पोइ इहो कीअं हुजे बाक़ी कीअं हुजे गई लॻो हाणे तूं तेल खणी मूंखे आढींदी हुजे उहा कराईंदी हुजे तूं हाणे हाणे धड़का चढ़ी वियो हुजे न तूं आढींदी हुजे हाणे आ ढो हुन खां पोइ हाणे निकरो हुजे हा गुडड़ो करे तूं या ढींदी जी रामण गुडड़ो धड़का चढ़लो जी बेली चढ़लो जी न चढ़ल हा पुजंदो हुजे त कंदी हुजे न ईअं छा कंदी हुजे ईअं न आढींदी हुजे तेल फुलेल हीअं गुडड़ा रामण हा गुडड़ा रामण तेल फुलेल खणंदी हुजे पोरे तूं ही कई मार गुंडी खाए वरी मिर्चन सामानी ओ तूं ही कंदी मां वरी वाह न भलाई ने के थोड़ो यो मेहनत न कई हुजे न तेल जी खोट हुजे उन दौर में मेहनत सजी हुजे पर तूं छाजी खोट हुजे खोट का केड़ो हुजी तेड़ो ही रखो हुजे हा पो सही हुजे माण्हू का ढमक कंदो हुजे को माण्हू थोलो थींदो हुजे जवानन के केड़ियूं आढूं हां जवानन के केड़ियूं हाणे तो होई हे त्या तो हुजे ॿियो वरी छा हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं सो अधे बि फरमाइश कई हुजे अधीअ बि फरमाइश कई हुजे पर पोइ हाणे अधु अॼु परे खां फोन कई हुजे इन खां मथां वरी पोइ अधीअ जी फरमाइश बि ज़रूरु पूरी कंदा हुजूं सो हाणे हलंदा हुजूं जलाल चांडियो जे कलाम ॾांहुं त नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में हां पोइ हम मच्छरदानी हणी सुम्हंदा हुजे न पोइ निंड छीणींदी हुजे मच्छरदानियूं मिलंदियूं ई न हुजनि रखियूं पयूं हुजनि वॾियूं थी वियूं हुजनि अहिड़ो त मच्छर थियो हुजे सो नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाहि वियो आई जिगर में सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं हाय हाय राम राधा छा कयो रे हाय हाय राम राधा छा कयो रे हाय हाय राम राधा छा कयो रे ओ वागधणी तुझे वस वाला वागधणी तुझे वस आका पण वहिणी आया आका पण वहिणी आया वागधणी तुझे वस हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे जे पंहिंजे प्रोग्राम रामो ऐं राधा में ऐं हिकिड़ी फोन कॉल बि हुजे हा बि वठंदा हुजूं हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद केर कड़े सर कादा मकान खान मस्ती ॻाल्हायां थो कोयटा बलूचिस्तान खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि अल्लाह जा लखे सां दुआऊं तव्हां ख़ुशि हो अदी ख़ुशि आहे त ॿियो ख़ैर आहे सभु केर लॻो पियो हुजे अदा तव्हां कीअं हुजो तव्हां ठीकु हुजो घर वारा सभु ठीकु हुजनि का ॻाल्हि का मुहाड़ ॿुधाईंदा हुजो अदा ख़ैर ख़ैर भेण तव्हांखे मां अॻे दावत ॾिनी कोयटा अचण जी तव्हां न आयो छो अब हाणे कोयटा निकिरण लाइ बि हाणे ग़रीब माण्हू खे वॾी तयारी करणु खपंदी हुजे कुंबर पिया माण्हू को गॾु करे पोइ निकिरे सैर सफ़र ते हाणे ईअं माण्हू ठलो त न निकिरी पवंदो हुजे बाबा सभु कुझु तव्हांखे मिली वेंदो सिर्फ़ु तव्हां पाण अचो बाबा हाणे असां त तयारी करूं पर हेॾा मौसम जो ॿुधूं त मींहुं पवे पोइ इहो पोइ हिनजे करे चऊं त भला हिते कखर में चङा हुजूं मींहुं बारिश तव्हांजे घणी आहे असांजे कमु आहे असांजे ज़बरदस्त मौसम आहे पोइ असां चयो अलाए वरी मींहुं पए वरी बि ग़रीब माण्हू थिए ॾुखो हिनजे करे पोइ असां वरी थी वेंदा हुजूं ॾुख असांखे सीज़ल साईं जी काफ़ी ॿुधायो ग़रीबनि जो गौर तोखे लाज़िम करणो आहे हा ज़रूरु ज़रूरु वॾी महिरबानी हुजे लख थोरा शामिल थिया हुजो सो जिते हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सलाम ॾींदा हुजो सभिनी खे गोले सोले सभिनी खे राम राधा जा सलाम दावत त ॾींदा हुजो ज़रूरु पर हाणे जो माण्हू निकिरे त उन खां पोइ वापसि अचे त वरी 3 कलाक त हिनजी ॿुधणी पवंदी हुजे हा मुंहिंजी साहब दिमाग़ रेडो हुजे जो तोखे ख़बरूं ॿुधायां ओ अल्लाह हिकिड़ो रेडो हुजे हिकिड़ो चैनल हुजे बसि खुली वञे मेड़े ते वियो हुजां हीअं करे अकेलो वियो हुजे भला माण्हू को जोर जे को तेल हणे वई हीअं करे पोइ वेंदो हुजे भला माण्हू इहो कड़ो तर वेही हीअं करे वञी पाण वेही वञी पाण कंदो हुजां वेही मुंहुं चोको असुल हलो
अस्सलाम वालेकुम। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। हो ज्यादा केर कड़े शहर कांदा भाई स्टेशन पास रहना फकीर एजाज अली संजराणी। अदा फकीर छा हाल हुजे खुश हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजन दुआऊं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं साईं तव्हां ॿुधायो साईं। सभु ख़ैर लॻो पियो हुजे अवां ॾे ख़ैर हुजे कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं। तव्हां ॿुधायो अदी जी तबियत कीअं आहे साईं? जी अदा अदी जी तबियत कीअं आहे साईं? उहा हमेशा सम्झो त बस अदा खेर लॻो पियो हुजे दुश्मन हुजे न कन पुछंदो हुजे अच्छा ॿियो छा हुजे अदा आहे हाणे पंहिंजी जनानी जे लाइ चए उहा त हमेशा बस इहो मूं चयो 24 कलाकनि जे मथे में बस इहो हुजे त बस छा करणो हुजे छा हा सोच त हुजे न छा करणा हुजे रामण सां रामण सां ॿियो रामण कहिड़ो रास्ती को हुजे ॿियो मिट्टी जो ठहियल। अदा अदा ॿियो ख़ैर हुजे दुआ दुआ साईं अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। जी जी को बेटा जो भाई को बस सलाम ॿुधायो साईं। जरूर 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 ॿुधाईंदा हुजूं सभिनी वॾी खे सलाम महिरबानी ॾींदा हुजो अदा कुर्ब हुजे नवाजा ओ। मुझाए सरींदो हुजे मुआ तूं मूंखे मुझाए पोइ ज़बान ईअं थी वेंदी हुजे एॾो माण्हू छो ॻाल्हाइजो माण्हू इहो चवंदा हुजनि त माण्हू तिरकी एॾो पवंदो न ॻाल्हाइण जी ॻाल्हि हुजे पोइ अलाए इहो ईअं छो थींदो हुजे घड़ी घड़ी इहो ईअं ज़बान ईअं थी वेंदी हुजे पोइ इहो इन जे करे तुंहिंजी हुजे नज़र लॻंदी हुजे नज़र कोन लॻे हा, तुंहिंजी नज़र लॻे मूंखे इहो नज़र कोन 24 कलाक सोची ही चवां पर जो पोइ हो चवंदी हुजे पोइ हितां खां हेॾे हा छा इहो हुजे पोइ 24 हे मगज हुजे मुंहिंजो ओ। कहिड़ो फिरणी हुजे जेका हीअं थींदी हुजे वेठी हुजे घर में वांदी त पोइ हो वेही सोचींदी हुजे त रामण जी गिला कसां हाणे करूं तॾहिं त कंहिंखे चवंदी हुजे चवां तॾहिं त चवंदी हुजे बेली यार मूंखे वठी ॾींदो हुजे हो मेकअप वठी ॾींदो हुजे चूड़ियूं वठी ॾींदो हुजे मां पंहिंजो गुज़र सफ़र करां सुट तोखे वठी ॾींदो हुजां उनखे वेही सुलझाईंदी हुजी सुट खे उन मां वेही अगट ठाहीं सगियूं ठाहीं हे करीं को हुनर हिन कर में वॾी महिनत हुजे हा तो हर कहाणा हुजे न पत्थर हो कुट त मना जेको हुजे बस फेरो ॾींदो हुजे ॾोकड़ हथ में हुजनि हा। रामण पोइ ख़ुशि राधुल पोइ ख़ुशि हा पराए घर में पोइ 24 कलाकूं हमायूं रुगो सिंगार करण में पूरी हुजनि तव्हांखे असांजो इहा मुंहिंजो इहा जेका शर्तूं हुजनि मुंहिंजी बिरादरी वारियूं हुजनि जेके उहे सभई हुकम कनि हाणे राधुल थी हुजे फैशन वारी मैडम बैठी हुजे रगो रामण खे ॾिसे मोर मिलो हुजे हिकिड़ो 24 कलाक पोइ हुननि खे अधी हे सुर्खी भली आई हुजे अधी हे हणी त अहिड़ी थी वञी अधी हे हणी त चमकंदी पोइ हुजे सही त हुजे माण्हू खपाईंदो हुजे त ईअं चवंदो हुजे न अधी हे हणंदी हुजी पोइ अधो असुलु कम जो ई न चवंदो हुजे 24 कलाक वॾेरी थी वेठी हुजी बसि हा अहिड़ो अहिड़ो क्रीमूं लॻूं पियूं हा, हुजनि अहिड़ियूं अहिड़ो ख़बरूं क्रीमूं करे। लॻूं पियूं हुजनि कारे मां माण्हू भूरो पोइ अहिड़ियूं ख़बरूं करे माण्हू ॿिए जे घर खे जेको हुजे न उहो खणी पैसा वरी मोटी अचे वई हो खपंदी बाक़ी कीअं हुजे छे हा। चरियो हुजे छा हुजे माण्हू खे ज़ाहिरी ॻाल्हि हुजे माण्हू खे चखमो ॾियणो पवंदो हुजे चखमो न छो ॾींदो हुजे चखमो ॾींदो हुजे माण्हू बाक़ी ईअं कमाईंदो हुजे हेलो हेलो जी बाबा केरु कहिड़े शहर खां जी हैदराबाद से बात कर रही हूँ संगीता। जी कैसी हैं आप मैं ठीक हूँ अल्हम्दुलिल्लाह। आप कैसे हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ आप देख रही हैं प्रोग्राम क्या जी आपका प्रोग्राम मैं देख रही हूँ और मुझे फैज अली का गाना सुनना है। कौन सा मुझे फैज अली का गाना सुनना है। अच्छा फैजा अली का गाना सुनना है जरूर सुनाएंगे आप बोलो तो राधुल की आवाज और में सब सुनवा खैर दूं है ठीक हो राधुल की आवाज में गाना सुनवाएं आपको नहीं मुझे फैज अली की अच्छा फैजा अली की हाजिर हाजिर ठीक है राधुल की आवाज हाँ, में क्या बड़ी मैं मेहरबानी। कोई माई भागी की डूटरी हूँ या पोटरी हूँ हाँ, तो वरी राधुल की आवाज ने तेरे को राग सुनाऊं मुंह ते हुजे मता उन्हनि तू गाल है कौन रेवड़ियूं हारी रेवड़ियूं नकुल मां हारण ॾींदो हुजां मुंहिंजे मुंह ते हुजे ॾिसंदो हुजां त इहो आवाज़ भला न गे पर उहो ॾिसंदी हुजे त अहिड़ो जहिड़ो कंदी हिन जो आवाज़ वरी कहिड़ो हुजे हिन जे करे छॾ न आवाज मुंहिंजो अहिड़ो हुजे मां ॻाईंदी हुजां वणनि मां हे पखी गेरा सभु उॾामी वञनि ॻाइण त परे जी ॻाल्हि हुजे घर में ॻाल्हाईंदी हुजे त पोइ पखी पखाणी न ईंदो हुजे माण्हू खे अहिड़ो थियणु खपंदो हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे कलाम ॾांहुं
अधे बि चयो हुजे अधीअ बि चयो हुजे भाई पोइ वरी वापसि ईंदा हुजूं त इहो फ़ाइज़ा जो कलाम बि ज़रूरु अधीअ खे जंहिं फोन कई हुजे न्याणीअ सो हुनखे बि ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं। सो हाणे हलंदा हुजूं त वाग धणी तुंहिंजे वस उहा त उहे मालिक जे हथ वस हुजे सो वाग धणी तुंहिंजे वस। उन खां पोइ वरी हुजनि ख़बरूं उहे बि ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वरी रामू ऐं राधा जूं ख़बरूं त अवां ताईं हुजनि। हाय हाय रामू राधा छा कयो रे हाय हाय रामू राधा छा कयो रे हाय हाय रामू राधा छा कयो रे हाय राधा छा कयो रे हाय हाय रामू राधा छा कयो रे हाय हाय हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राजा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकु दफ़ो ॿीहर रामू ऐं राधा अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। अंगण बुहारा तुंहिंजूं वाटूं निहारा सदाईं वाटूं निहारण जे चक्कर में लॻो पियो हुजे ॿियो को कमु न हुजे। ओ अंगण बुहारा तुंहिंजूं वाटूं निहारा ओ यार कजू वाटूं निहारी अंगण बुहारे सॼी रखो हल घर में चांदी हुजे भरियो ॾींदो हुजे त बरो ठिकर धोंदो हुजे त बरो बाक़ी अंगण बुहारा वाटूं निहारा। वरी बि ॿियो दफ़ो आयो जांचे मुंहं में पई हुजे। अच्छा माना घर भी मुंहिंजो हुजे वरी मुंह में भी मां तोखे पंथी हुजां कहिड़ो तूं वाट विंदड़ माण्हू हमरा हुजे ओ मां मां तोखे मुंह में लॻा मां हो गाईंदो हिकिड़ो ख़्याल में निकितो हुजां वरी अच मुंहं में पई हुजे निकिरी पवंदो हुजे मुंह कंदो हुजे मुंहुं कंदो हुजां हा। को हाणे मां असुल अहिड़ो थी हुजां मुंहिंजो दिमाग़ कमु न कंदो हुजां मुंहुं कंदो पोइ हुजां। बाक़ी छा हुजे वाट चवंदो हुजे वठी वेंदो हुजे अची अची मुंह पई हुजे। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। मौला अली मदद मौला अली केरु मदद। कहिड़े शहर खां था? अदा अंसार कोसो ॻाल्हाईंदो हुजां गुलशन अदीद कराची खां मिठा। छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि। सभु ख़ैर लॻो पियो आहे असां बि हिते टेकिया वेठा आहियूं ॻोठ नवाब जा में बावॾो मींहुं वसियो हुजे फसल बसल सॼो ॿुॾी वियो हुजे मिठा। इहो केॾी महिल मींहुं वसो हुजे इहे ॿ टे ॾींहं थी विया हुजनि ईअं असांखे गानो ॿुधाइजो ग़रीबनि जो घोर तोखे नाज़िम करणो आहे। हा मींहुं त इहो कुझु ॾींहं पहिरियां वसियो हुजे पोइ हाणे तूं जा नबाब सारा लॻी पई हुजे ॾाढो मींहुं हुजे बाबा नवाब जा फसल सभु मिठा ॿुॾी विया हुजनि वण जा फसल सारनि जा सभु ॿुॾी विया हुजनि। बसि पोइ हाणे इहो त मालक राम करे अञा त वरी मींहुं ईंदो हुजे सुभाणे हा मिठा ॻोठ वारा सभु हिते अची विया हुजनि मूं वटि नवाब जा वारा सभु मूं वटि अची विया हुजनि। केॾे कराची? हा 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 मिठा अच्छा पोइ सभिनी जी महिमानी कंदो हुजी बा सभिनी जी महिमानी। हाज़िर हाज़िर मिठा हाज़िर। हा सो इन्हनि ग़रीबनि ते गौर ज़रूरी हुजे। हा तूं कॾहिं थो अची मिठा हेॾे? यार हाणे तयारी लॻी पई हुजे वरी ॿुधायो हुजे त मींहुं लॻो पियो हुजे त मुंहुं चो को समुंड जो को सैर करे मिठा मौसम रियायती लॻी पियो हुजे मींहुं न हुजे ख़ैर हुजे हेॾे। न यार सुभाणे ॿिए ॾींहं खां मींहुं ॿुधाईंदा हुजनि भाई असां वॾड़नि सम्झायो हुजे बाबा अहिड़ो को टाइम हुजे मींहुं झक वाह त माण्हू पंहिंजे कखे हुजणु खपंदो हुजे। हा भाॼाई मुआरी जी पारत हुजे मिठा। अबा भाॼाई तुआरी घर ख़ैर में लॻो पियो हुजे अदा तव्हां ठीकु हुजो? ख़ैर हुजे हाणे गायछा जे मेले ते मिलंदा हुजूं 2-3 महीना हुजनि त। हा हा ज़रूरु ज़रूरु वॾी महिरबानी हुजे वॾी सभिनी खे महिरबानी। सलाम ॾींदा हुजो साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो। मोहबतूं आवाजूं अञा को कल्ह खां पोइ मींहुं वसे त पोइ घणा ॾींहं वसे इहो माण्हू 26 खां 29 ताईं ॿुधाईंदा हुजनि 26 खां घणा ॾींहं 3 खां 4 ॾींहं। हा 3 खां 4 ॾींहं वसे तूं रगो कूड़ ॻाल्हाई मां कूड़ ॻाल्हायां थो तुंहिंजूं ख़बरूं रगो कूड़ हुजनि। ओ मींहुं वठो ई न हुजे अॻे तो ॿुधायो हुजे 3 ॾींहं मींहुं वसे 25 ताईं वसे हिकिड़ो ॾींहुं वठो हुजे वरी त न वठो। तोला उहे हे दाहूं ईंदियूं हुजनि नबाब शाह में वसियो मोरे में वसियो हुजे दरिया बासा हुजे जो हींअर कंहिंजी न ॿुधई। हा मालिक पंहिंजो करे छॾे दरिया बासा हींअर पंहिंजे हुन मस्तीअ में हुजे जो कंहिंजी न तॾहिं ॿुधई। त माण्हू जेके हुजनि दुआऊं मंगनि के जेको हुजे पाणी ईंदो हुजे पाणी जी खोट हुजे
हा कॾहिं त वरी जेको हुजे मौज में अचे त कंहिंजी ॿुधई कोन। सुहाणे ओ मौज बसा हुजे मौज भरियो मेहरान लॻो पियो हुजे हींअर दरिया बासा उन में पंहिंजे मस्तीअ में हुजे मस्ती त हाणे हा। पोइ हुननि जी मर्ज़ी हुजे। पोइ किथां कश्मीर खां हेसि समुंड ताईं पंहिंजे नौज भला में इहो जेको चवनि दर जेको हुजे अलाए छा दरनि जो मसलो हुजे। उहो सिस्टम हलंदड़ हुजे ठही हुजे दर मथे करे छॾा हा दर ठही पाणी आहे माना हलियो गयो हुजे। हा हलियो माना हुजे हमकरम थी वञे न अञा। मां हिन खां पुछाए करो असल ओहो जेका मथे उडरनि इन्हनि खे छा चवनि। ओ अंधी या मेट्रो लिस्ट ॿुधाया हुजे मेट्रो लिस्ट जेके हुजनि ए छा इहे जेके ॿुधाईंदा हुजनि मौसम जो हाल मेट्रो लिस्ट जेके हुजनि उन्हनि ॿुधायो हुजे त मूंखे इहो 26 कंहिं ॿुधायो हुजे। मेट्रो लिस्ट इहो अंग्रेजीअ में हा लेस लिस्ट त जुकाम खे चवंदा हुजनि। हाणे कीअं ॻाल्हाई इहो। इहे मेट्रो लिस्ट जेके इहे मौसम जो ॿुधाइनि त मींहुं न किथां पोइ त उहे ॿुधाईंदा हुजनि तोखे कंहिं ॿुधायो हुजे। मूंखे वरी ॾिसां टीवी ते वरी पोइ हुन में लिखियो पियो हुजे हिते ककर पवंदा हुजनि हिते न पवंदा हुजनि हिते ईअं हुजे माना तूं बि वॾो सियाणो हुजी। हा पोइ हेॾां हिन वारे वरी हेॾां खां चई न थर पर खां तूं इहो कूड़ ॻाल्हायो हुजे अॻे हाणे ॿिए पासे त वठो हुजे हिते न वठो हुजे त माना हिते बि कूड़ हुजे वठो हुजे हिते बि हिकिड़ो चक्कर वठो हुजे। 3 दफ़ा सनी सनी किथे फुहार वठो हुजे 3 चक्कर। सनी फुहार पई हुजे अहिड़ी सनी सनी जीअं तूं ॻाल्हाई वात मां आयो सनो पोइ फुहारो निकिरेड़ हो पोइ वसियो हुजे। तुंहिंजो हिते वात पटियो पियो हुजे निंड में हो सना सना या गीत पवंदा हुजनि हा हा हुजे बेली सना हाणे सना। मींहुं वठे मुंहिंजे मथां हा। राधुल खे ख़बर न पए। हा हा हाणे है हे मख में आंदी हुजे त छिरक भरां मख खे जाइ मिली हुजे वात में हुजे पोइ हाणे तूं छा कंदी वात में हा हा अकुल हुजे इहो ॻाल्हाईंदो वसंदो हुजे। इहे सना सना इहे जेका नंढड़ा जरासीम इहे वात पटियो पियो हुजे तूं इहे पंहिंजी खाई पी वरी हलिया राधुल अवल ॻाल्हि इहा हुजे वात पटे नाथ में हा वात पटे नाथ में 24 कलाक अहिड़ो वात पटो पियो हुजे खोंखरे जो ठका हुजे 24 कलाक इहो वात पटियो पियो हुजे ॻाल्हाईंदी हुजे रात जो 10 चक्कर त उथारींदी हुजे हर रमणे खोंखरो न हणंदो हुजे निंड ख़राब थींदी हुजे वरी करे माई सुम्हण न ॾींदी हुजे माई किथां सुम्हण ॾींदी हुजे खोंखरे जो ठका हुजे राधुल न निंड कंदी हुजे त रामण खे कीअं सुम्हण ॾींदी हुजे। हलो चाचे के हलो हाँ चाचे आवाज अचे तो चाचे रामू के दे अबा चाचो रामू ॻाल्हाईंदो हुजे पंहिंजो भाइटिया नालो ॿुधाईंदो हुजे सरफराज झाला चाचा खुशा हा ख़ैर लॻो पियो हुजे नालो पंहिंजो ॿुधाए कहिड़े शहर खां फोन कई हुजे भाइटे जल मस्ती का सरफराज अब्दुल करीम पुत्र वाह वाह मुंहिंजो भाइटो अची वियो भाइटा छा हाल हुजे अबा ख़ुशि हुजी चङो भलो हुजी खुशी वतान अमन तानी दुआ खपे वाह वाह असांजी दुआ भाइटे खे हर वक़्त हुजे कीअं हुजे मौसम खैर हुजे घर वारा सभु ठीक हुजनि। हाँ चाची आई सलाम दवाई दी हा हा चाचे हैं अबा पुत्र चाचे है त ॻाल्हाईंदी हुजे न ख़ुशि हुजी। हाँ खुशी खुशी बस वो चाचा रामू जी करा चाची जे घर लठ घण नेड़ो कुटे हा मां चाची जो घर नेड़ो कुटे सुधरी न चाचे खे हाणे अबा हाणे ईअं चवंदो हुजे पोइ वरी चाचे अहिड़ी हुजे जो वरी अचण बि न ॾींदी हुजे हेॾे ईअं न चवंदो हुजे पोइ वरी हेॾे अचण ॾींदी हुजे चाचे हेॾां अचे पुॼंदी हुजे त पोइ वरी खणंदी हुजे वेलण त पोइ चाचो अॻियां त भाइटियो बि पुठियां जी चाचा जी वो हिकिड़ो कलाम मंदाज़ मौलाई जो ॿुधाए जो बस बस हा ठीकु हुजे वॾी महिरबानी सभिनी खे सलाम हे तो कयो हुजे जंहिं तंहिं खे रगोयो जेको हुजे राधुल जूं ख़बरूं करी हे माण्हुनि जे करे इहे ॻाल्हियूं कनई माण्हू कोन भाइटियो हुजे चवे त चाची भाइटियो हुजे जा भाणे जो हुजे जा मौसी जो निकिरो हुजे पर हे माण्हू तूं खिलाया हुजे मूं खिलायो हुजनि ॿियो छा हुजे जे चाची ज़मानो खिलाए छॾियो हुजे राधुल ते। हलो हलो जी अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम नमस्ते अदा केर कहिड़े शहर खां असां मजनो करायो लातीगोर कराची मां मजना अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजी कराची जे कहिड़े इलाइक़े में वेठो हुजी
आऊं ठीक आहियां, तव्हीं ठीकु आहियो, मुंहिंजी भाॼाई ठीकु आहे? हा हा आउं बि ठीकु हुजां, भाॼाई तुआरी बि ठीकु हुजे, तव्हां मौसम ठीकु कीअं? हुजो था? हा असीं ठीकु वेठा आहियूं। ॿियो ॿुधायो प्रोग्राम कीअं पियो हले तव्हांजो? हा हा ख़ैर सफ़ा लखो वाह पियो वाह। हुजे, ख़ुशि वेठा हुजो, शुक्र हुजे मालिक जो। हे असांजी लाइव ॻाल्हि छो कोन थी हले भाउ? बोदा मजना जी भाउ। पहिरियों दफ़ो फोन कई हुजे छा? हा असां पहिरियों दफ़ो फोन कई आहे। छा कंदो हुजी? कराची वियो हुजी, कॾहिं वियो हुजी, कहिड़ो कमकार करी? इहो त थोरो इंटरव्यू पंहिंजो ॾींदो हुजी न। आऊं दर्जी जो कमु कंदो आहियां कराची में। हा हा इहो सिलाई कंदो हुजी? हा सिलाई जो कमु, दर्जी जो कमु कंदो आहियां। पोइ असुल ॻोठु कहिड़ो हुजे जो हाणे वञी कराची शहर में वेठो हुजी? हा असल ॻोठु मुंहिंजो सांगड़ आहे। सांगड़ हुजे पोइ इहो पोइ हे लेला जी ॻोल्हा में वियो हुजे। पोइ इहो मजनू। कहिड़ी जाइ ते इहो दुकान हुजे तुंहिंजो इहो सिलाई जो? दुकान कोन्हे, फैक्ट्री आहे मुंहिंजी, फैक्ट्री। कहिड़ी फैक्ट्री में? किथे? सिलाई जी फैक्ट्री आहे कराची लाती ॻोठ में। इहा पंहिंजी फैक्ट्री हई हुजे? आओ आओ। ऐं पोइ मजना तूं त चढ़ी वियो हुजी वियो इहो कारोबार कंदो हुजी? बसि तव्हां ॿाहिरनि जी दुआ आहे न। मजना दिलि ख़ुशि करे छॾियो हुजे, तरक़ी सच करे पुछ। छॾी हुजे। पोइ इहो त ॿुधाईंदो हुजी त मूंखे बि सेखारींदो हुजी त अचे को इहो सिबंदो हुजां रामण सिखल हुजे, रगो बिहारींदो हुजे, सब पघार ॾींदा हुजोसि। बसि लॻा पिया आहियूं, बसि मौला जा करम आहे न। न न न भलो भलो हुजे, दर्जी भलो जो हुजे। कमु सिखल हुजे पर निभागो चौक चंडरो हुजे। बोदा जी जी। मजना पोइ इहो कहिड़ी जाते फैक्ट्री हई हुजे? कराची लाती ॻोठ में। लासी ॻोठ में। वाह 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 वाह, भलो कमु कयो हुजे, भलो कमु कयो हुजे, पंहिंजो ख़ुशी थी। कारोबार लाज़मी हुजे, हींअर नौकरियूं मिलंदियूं न हुजनि। ही मुंहिंजी लाइव ॻाल्हि केॾी महिल ईंदी? बाबा तूं सफ़ा लाइव हुजी, इहो ॾिसंदो हुजी टीवी खे रुगो इन फैक्ट्री में हुजी न। अधो मजनो वियो हुजे, अधो मजनो। माण्हू पंहिंजो कारोबार करणु खपंदो हुजे, तो वांगुरु कोन रगो बसि घर में वेठो हुजे। हिकिड़ी फसल जी सीज़न वञे, ॿी वञे, रामण करे ई कोन। घणा साल कयो हुजे भला? अञा सोचींदा हुजूं को जहान अहिड़ो जोड़ींदा हुजूं। नढड़ेला खां वठी गिदरनि में, इहो छाहनि में, वंगनि में, भाॼियुनि में ॼाओ हुजे। हाणे हींअर वरी मुड़ुस पटकी खणी ॿधी हुजे, हाणे राज जो मुख थियो हुजे, मुखियो थियो हुजे। पोइ बि हुजण भला इहो बि को ॾोह हुजे। पर रोजगार बि कंदो हुजे न, रोजगार सां गॾु राज जो बि ख़्यालु रखणु खपंदो हुजे न। कमु सिखल हुजे, वारो कंदो हुजे। हाणे एड्रेस पुछी हुजे लासी ॻोठ में। हाणे लासी ॻोठ में पढ़ो ॾींदो त मजनो किथे हुजे? हाणे हुजे को मजनो लभी वेंदो हुजे, मजनो माना ईअं सम्झंदो हुजे वॾो किथो हुजे। न न पोइ मां ईअं ॻोल्हींदो हुतां त पुछां मजनो किथे हो? चवंदा हिकु ॻाल्हि ॿुधंदो हुजे, तूं पाण मजनो लॻो घुमंदो वतंदो? मजना त जेके हुजनि दीवाना हुजनि, पर हिन माना कमु भलो कयो। हा हिन मजनो असली लैला खे छॾे कम खे वापार खे वतो हुजे। वापार खे वतो हुजे त लैला भले हिते ई हुजे, हलंदा हुजो पंहिंजे रोजगार खे, भाउ जो कमु कयो हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं, सवेल बि फरमाइश बि थी हुजे त ग़रीबनि जो गौर तव्हांखे लाज़िम करणो आहे। हा कदो ई न हुजे ग़रीबनि जो गौर, हेॾे ग़रीबनि जी हालत ॾिसंदो हुजे, सोयो ग़रीब जो गौर इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। हाय हाय राम राधा छा कयो रे, हाय हाय राम राधा छा कयो रे, हाय हाय राम राधा छा कयो रे। दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां, भलीकार अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में अव्हांखे भलीकार चवंदो हुजां। ही जेके ॾींहं हुजनि, ईंदड़ वक़्तु जेको हुजे चवंदा हुजनि अबा सुभाणे खां परीहं खां जेको 26 खां 29 ताईं हुजे, सो इहा मींहं जी मौसम हुजे। पोइ हाणे मालिक रहम बि कंदो हुजे, असां सभु जेके रांदड़ हुजूं, सो हींअर त हिकिड़ो त फसल जो अहिड़ो हुजे कमु जो माण्हू सफ़ा सिलझड़ो कमज़ोर लॻो पियो हुजे त हालतूं अहिड़ियूं हुजनि। हिकिड़ो त इहो दरिया बासा में पाणी आयो हुजे त सभु को अबा दरिया ते फसल करण में बि तयारु हुजे।
पोइ चंदा हुजनि अदा वोण विया हुजनि अदा सारियूं वयूं हुजनि वरी जे मींहं हेॾे पके ते वठो हुजे त उते बि वोण बि विया हुजनि किथे सारियुनि जो भलो थियो हुजे किथे सारियुनि में पाणी बीठो हुजे पोइ इहे वापारियुनि जा बि मसला त ॿियनि जा मसला पोइ जीअं कणिक सां मसलो थियो हुजे ईअं हाणे सभु फसल सां इहे मसला थींदा रहंदा हुजनि त इहे मसला इन जे करे थींदा हुजनि त असां उन सोच आधार हाणे को कमु करूं को फसल करूं तॾहिं को वञी को कल्याण थींदो हुजे सो हाणे चवंदा अदा अॻे त तो वॾो कल्याण करे छॾियो हुजे हाणे कल्याण किथे हाणे त रुॻो चवंदा हुजूं त हिन फसल जो कर्ज़ हिन मां लहे त असां लख कमायो हुजे बसि पोइ हुतां खणी हुतां खणी उहो त भला चङो हुजे जंहिं वटि हुजे थोरो घणो पर सफ़ा ग़रीब जेके हुजनि उहे न करण जहिड़ा फसल जेके कंदा हुजनि उन्हनि जो हाल कहिड़ो थींदो हुजे नंढा जेके ज़मीदार हुजनि सो हाणे हिननि हुनर वारे पासे ईंदा हुजो नंढा फसल जेको मींहं जे मौसम में अहिड़ो फसल कंदा हुजो जंहिंजो बचाव बि थींदो हुजे भई मींहं त हर साल वसनि जे न बि खणी वसंदि त बि मौसम त हुजे मींहं जी ईअं बि सियारे ऊन्हारे जी हा मौसम त ज़रूरु हुजे इन आधार थींदो हुजे ओ राधुल राधुल घर में कोन हुजे ओ उहा न हुजे त पोइ इहो छा को घर में को इहो आवाज़ किथां ईंदो हुजे हा छा हुजे राधुल हा राधुल राधुल कहिड़ो फाथी हुजे राधुल छा कंदी हुजा घड़ी खना सल माण्हू कमेड़ न ॾींदो हुजे ओ थोरो ॿाहिरि मुंहुं कढंदी हुजे माण्हू चवंदा ॿाहिरि मुंहुं कढंदी हुजा ॿार न ड्रिजंदा हुजनि ड्रिजंदा हुजनि ॿार कोड़ लॻा हा चवंदा हुजनि तूं चई घर में न हुजनि त पोइ ॿार अचनि राधुल जो आवाज़ अचे हाणे परे थींदो हुजे राधुल जो आवाज़ हुजे पाण त ॾिसी कहिड़ो मोर हुजे तोखां बालकड़ा न ड्रिजंदा हुजनि बाक़ी राधुल कान ड्रिजंदा हुजनि पाण चई राधुल घर में न हुजे त पोइ चवंदा आहिनि हे केरु हुजे असुल जो हाणे को घड़ी खन माण्हू छॾींदो हुजे कंहिंखे को माण्हू को कमकार जी कंदो हुजे हाणे वरी चवंदी हुजे को मानी टुकर जी करां हा हिते वरी ठही पवंदो हुजे 100 दफ़ा वञी कंदी हुजी तूं मानी टुकर पोइ आऊं सिस्टम खे हलाईंदो हुजां माना 100 दफ़ा कंदी हुजां हा 100 दफ़ा वञी एॾो सामान न हुजे के 100 ताम तयार कंदी हुजां 100 ताम न अचे हुजे वरी हा 100 दफ़ा उन में माना 100 ताम हुजनि न इहो हुजे हिकिड़ो ताम माण्हू पचाईंदो हुजे वरी ॿियो रधींदो हुजे वरी टियों रधींदो हुजे तूं इहो बि न सिखी हुजे अञा साॻियो गुंधण हर रोज़ साॻियो गुंधण चाढ़ियो वेठी हुजी पोइ छा कंदी हुजां माण्हू हुन में थोरो हिन मां थोरो हुन मां थोरो हुन मां ठाहे त 4-5 क़िस्म जा ताम हुजनि पोइ हाणे तूं को वॾो माण्हू थियो हुजे उहे वॾा माण्हू हुजनि जेको 8-10 ताम रधे अंधी उन्हनि जा ॿिया ताम हुजनि गरीब माण्हू वीचारो हिकिड़ो वेलो खाइण लाइ परेशान हुजनि पोइ हुन में थोरी दाल थोरो ॿियो थोरो बसर को कढ़ी को दाणो को हाणे हिन हिकिड़े हमरा लाइ खणी मां महिनत करां हिकिड़े हमरा लाइ एॾी महिनत करां तूं न कंदी हुजी वञे एड़ा भित में मथो हणंदी हुजे भित में मथो हणंदी हुजां पोइ छो भित के मथो हणंदी हुजां पोइ कमु न पुॼे चवंदो हुजे कि मूंखे उछलींदी हुजे हा मूंखे उछले हा हूअं सोच हिंदोर में लुॾींदी हुजी हूअं सो ॾाढो मिठो प्यार सां ॻाल्हाई तूं हिंदोर मुंहिंजो पियो हुजे हिंदोरो पियो हुजे लुॾंदी हुजां हाणे हिते रखे रामण खे हिंदोर में लोॾींदी हुजे हाणे हिंदोर में लोॾण जहिड़ो हुजे हुजूं त हिंदोर में लोॾींदी हुजां हुजूं त हिंदोर में राधुल खां सवाइ सुठो ई न लॻी छो राधुल गॾु हुजे तॾहिं ठही कहिड़ो हिते फोटू लॻो पियो हुजे तुंहिंजो जो असुल ॿुधां पोइ हाणे सुठो पोइ हिते जो हाणे चवंदी हुजे भला चवंदी हुजी तूं हाणे भालू हुजां हाणे सेट ते लॻाए छॾूं सेट ते स्टिकर लॻाए छॾीं पाण चवंदी हुजी अलाए तुंहिंजी बि तार निकितल हुजे तूं कोन मतिलब चवण जो इहो हुजे मतबल इहो हुजे त तुंहिंजी तार निकितल हुजे राधुल सां गॾु ठहंदो हुजे हा इहो हाणे
मानी पचाईंदी जी मखो मानीअ खां पहिरियां मूंखे न हणंदी हुजे उहो मानीअ खे मखो वञी हणंदी हुजे एॾो गेही कोन हुजे का असल मख हणंदी हुजां तोखे पोइ हा तूं हो वञी हिनखे मखो हणो ओ फराटे खे हल्को मखो ॾेई थोरो ईअं सेके थोरो ईअं पोइ लाहे फराटो न खाईंदो हुजे यार न खाईंदो हुजे नुक़सान थींदो हुजे हा सबू सां हलकड़ो मिड़े हलकड़ो ईअं सबू सां न थोरो माण्हू आलो करे माण्हू इन सां पोइ वरी दाल खाए छॾे को बसर को ॿियो टियो त पोइ सॼो ॾींहुं माण्हू हाय हाय सुख विया आहे न कंहिंजी ॿुध न सुण बसि पंहिंजे घर में हुजे पंहिंजे घर में त हुजूं कहिड़ो पाड़े जे घर में हुजूं कहिड़ो खुदू जे घर वञूं न खुदूअ जा वलण खे पाचा प्रेल हुजनि हो ॾिसंदी हुजे मजने मशीनूं वञी लॻायूं हुजनि हा कराची हो में त मजने लॻाई हुजे बाक़ी हो खुदू तोरो सॻो ई हो सॻो ई खणी वञे छोला थाल मथे ते हुजे रोंदो ईंदो हुजे हाणे बाहे छा हुजे ते ॿार छोला खाई विया हुजनि न भागे कान्या ताईं को कम ई न पुॼई सो हाणे स्कूल बि खुली विया हुजनि शागिर्द जेके हुजनि पंहिंजी तालीम लाइ पर हिन वारे स्कूलनि जी वरी वॾी दाह थींदी हुजे हा वॾी ओ इन जे करे त कंहिं स्कूल में जेको हुजे बिल्डिंग सही न हुजे किथे किताब न हुजनि किथे फर्नीचर जो मसलो हुजे किथे उस्तादनि जो मसलो हुजे ऐं प्राइवेट वरी जेके स्कूल हुजनि उन्हनि जा त वरी अञा किथे ई ॿिया हुजनि उन्हनि जो त पंज ई गेह में हुजनि जड़ी ॿियो हा उहे वरी चवनि त हे किताब बुक इहे बि हितां खां वठंदा हुजो ॿाहिरि जा वरी खणी वञूं न इहे त न हुजनि हाणे असां न पढ़ा हुजूं ॼण सो हाणे वरी हिकिड़ो कलाम हलाए छॾींदा हुजूं कलाम हलायूं कंहिंजो कंहिंजो इहा जेको सवेर माई जो तुंहिंजो हुन चयो त न हुन फोन कई हुजे जेका अधीअ फोन चयो हुजे मां त राति जो आवाज़ में कलाम ॿुधाईंदो अची न हा ईअं चई सच में हुनखे कहिड़ी ख़बर हुजे त मूं चयो हलाईंदो हुजे न तुंहिंजो छो हाणे हिकिड़ो इहो सुहिणो कलाम हुजे सोहेब ईअं थोरो सम्झो त सुहिणे रंग जो अंदाज़ जो कलाम हुजे सो हिनखे ॾिसंदा हुजो फ़ाइज़ा अलीअ जो इहो कलाम हुजे उनखे ॾिसंदा हुजो पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं हाय हाय राम राधा छा कयो रे हाय हाय राम राधा छा कयो रे हाय हाय राम राधा छा कयो रे तो राडिया कोटा पे का हसैना पोकर ए हसैना ए दम धमाका ए हुर्रा हरिया टक 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 हर संबा हमारा घणेला हाजरिया भटारे ए हुर्रा हरिया हर संबा संबा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां कि अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिन वारे सोचियो हुजे त को राधुल खे चवंदो हुजां चूंडो करे ईंदी हुजे को हिन वारे को ईंदड़ वक़्त लाइ विहाणे लाइ को सवड़ जे लाइ को फुटी बुटी बि ज़रूरी हुजे मींहं बेड़ो कमु करो हुजे जो हाणे त फुटियुनि वारनि ॾे वञ त उहे बि हेॾा दोड़ा न फुटनि वारा त के चवंदा हुजनि मां गई हाणे त को टारू बचियो हुजनि हा पोइ इहो वठणी विया हुजनि हर वारे ईअं सो इहो बि थींदो हुजे फसल बि कंहिं कंहिं नसीब में ईंदो हुजे हा बसि चवंदा न हुजनि के माण्हू जे मन में हिकिड़ी हुजे मालिक जे तरफ़ां ॿी हुजे हा सो इहो बि चवंदा बा थोरा कणा थालीअ में भला हुजनि बसि वरी जो ईअं थिए पोइ वरी हो वरी लोड़ूं वरी असां हा महांगाई त पंहिंजी जाइ ते हुजे बवेला खाइण लाइ पोइ इहे माण्हू कोशिशि करण लाइ फसल करे माण्हू ॿियूं शयूं करे इहे सभु उन में हुजनि पर ख़ैर सो इहो जेको मेड़ो हलंदो हुजे अॼु बि दिलि चवे त पर मौसम जे करे चवंदो हुजां त बसि ॿाहिरि निकिरजे न हाणे मुंहुं वंगीअ जहिड़ो करे बि तूं हलियो हुजी घुमण फिरण ॻाल्हि कंदो न पंहिंजा ॻाल्हि करूं न कहिड़े वारे हलियो हुजी ईअं को कॾहिं चयो हुजी कि राधुल खे साण करे पोइ घुमंदा हुजूं को फिरंदा हुजूं को हे सिंध जा सैर कंदा हुजूं को ॿेड़ियुनि में वेहूं को मच्छी को पलो इहो खाऊं को पियूं इहो घर इहो रामण बसि वेठा हुजूं
मजा गाल करां त वंगे जणो मुंह कयो बीठी हुजे वगे जणो मुंह हीअं ॾेढो कयो ॿियो न त छा हुजे अञा का ॻाल्हि करूं पर हीअं करे ॻाल्हि माण्हू पूरी ॿुधे ख़बरूं वञी ॿियनि सां कंदो ॻाल्हि माण्हू पूरी ॿुधे त सही न ॻाल्हि खे ॿुधी न बसि छा ॿुधंदी हुजां बटाई थी न हुजे अॻई पोतड़ो छंडियो बीठी हुजे बसि तुंहिंजो कमु उहो हुजे मूंखे आसरो ॾिनो हुजे हा हलंदा हुजूं थर घुमंदा हुजूं सावक ई सावक हुजे रगो मूंखे त फोटू ॾेखारींदो हुजे तूं जिन ॻाल्हियुनि ते मूंखे अञा थर मूंखे तूं जी ॻाल्हियुनि ते यकीन न हुजे अञा थर वारनि में ॿिज छटणो हुजे त को मींहुं पवंदो हुजे उहे बिन आसरे में हुजनि कंहिंजे में मींहुं वसण जे उहो आसरे त मींहं जे में न हा मूं त आसरो लाहे छॾो हुजे सही हुजे पोइ कॾहिं कॾहिं चवंदा आसरो लाहे छॾो हुजे मूंखे इहा ख़बर हुजे रामण लॻो करे ख़बरूं कॾहिं कॾहिं हाणे वारियूं ख़बरूं ओ अधी कॾहिं हण मुदाए तो मींहुं बि पवंदो हुजे कॾहिं माण्हू हण मुदाए तो बि निकिरी पवंदो हुजे ईअं बि ॿुधाए हुजे त पोइ करे कम जो हुजे पोइ थर हुजे रगो इहो वारी वाका करे उस में अखि निकिरे कड़ो पैदो हा हुजे उस में माण्हू इहो मींहं हुजनि झुड़ियो हुजनि फुड़ियो हुजनि पोइ माण्हू घुमे फिरे सावक ॾिसे के माण्हू जो रूह अॼु मेड़े जी ॻाल्हि के त वॾियूं ॿारियूं लॻियूं पयूं हुजनि साह न त सही त जे मेड़े खे वञी ॾिसे झोक सरी झोक ते झोक सरी सो उन जे लाइ चवंदो हुजां तूं त पोइ वरी इन ते बि हलो मूंखे बि वठी वेंदो हुजे मूंखे बि वठी हलंदो हुजे बसि इहा जेका तुम्हारी खुड़ीअ छिक हुजे न इहा मूंखे अधु निभागा जिते चवाए वठी हलंदो खुड़ी छिक मां तो इहा- जो मुंह अहिड़ो हुजे जेको ॿाहिरि निकिरण जहिड़ो हुजे बाक़ी राति घर में वेठी हुजे तूं अञा को हाणे मां घणे हचड़ ॾियारे छॾी मूंखे तोखे चिड़ हूअं कड़ो न हुजे जो असली हाणे चिड़ तोखे आई हुजे न तुंहिंजी पर राति घुमण फिरण जी ॻाल्हि इहा छुरीअ छिक तुंहिंजी इहा खुरीअ छिक तुंहिंजी हा कावड़ निरड़ ते टंगी पई हुजे 24 कलाक निरड़ खां लही बद खुन में निरड़ ते कीअं हुजे 24 कलाक हाणे हिते निरड़ ते टंगी पई हुजे हिते हुजे हा पियो टिक खणंदो हुजे ॾिसंदी हुजां मुंहुं ॾिठल हुजे तुंहिंजो हाणे मां ट्रिक ॾिसंदी हुजां हिन खां ॾिठल हुजे हाणे वरी हिनखे ट्रिक में ॾिसंदो हुजां साम्हूं ॾिसंदो अरे तूं न ॾिसंदो हुजे टिक में मां पंहिंजे पाण खे ॾिसां ॾिसंदी हुजी त रहंदो कावड़ ईंदी हुजे त इहा हुजे मुई हा 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 रहंदो कावड़ ईंदी हुजे या त। अहिड़ो हुजे हा हा तूं हुजे हाणे हल इहा ख़बरूं न कंदो हुजे मां सुबुह सुबुह जेको हुजे सॼी चकी साबुण जी खपाई हुजे पोइ ईअं न हुजे मां त राति जो मुंहुं ॾिसी कावड़ ईंदी सॼी हुजे चकी साबुण जे मुंहुं त लॻाई हुजे वरी सखो हुजे हा हा न ॾिसंदी हुजी मतां कावड़ ईंदी टिक ई न भञी विझंदी हुजे हा हल हाणे हल पोइ चवंदी हुजे त हिन पाण मुईअ खे ॾिठो ई न हुजे बसि राति में सभु नुख त कढंदो हुजे पोइ वरी चवंदी हुजे हिन मुईअ जो मुंहुं ॾिठो हुजे सॼो ॾींहुं मुंहिंजो ॾींहुं ख़राबु थियो हुजे तुंहिंजो थियो हुजे हा हा सॼो ॾींहुं निंड्रू करे ॾींहुं ख़राबु हुजे पाण हुनजो टिक में मुंहुं ॾिसी रेवड़ियूं सरे खां पयूं हुजनि नकुल सरे खां पिया हुजनि गुल सुकून में बैठो हुजे कलाम कुथे हाणे तूं कहिड़ा वेठी गुल चुणींदी हुजी ऐं फुटियूं चुणींदी अलाए हुजी हाणे कहिड़ो वेठी हिन मां- कंदी हुजे जरो हिन मां सॼो ॾींहुं चरी माण्हू थोरो थोरो मूंखे त न वणनि ई कोन मूर न वणनि माण्हू थोरो थोरो खाईंदो हुजे सॼो ॾींहुं खाईंदो हुजे थोरो 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 माण्हू खे खाइण खपंदो हुजे हिकिड़ो टाइम खाए हा हा सॼो ॾींहुं असुल चरंदो हुजे हा। जहिड़ो बकरी ओभर वराए हा। सॼो ॾींहुं हकार हुजे हाणे तूं इहो कंदी हुजी आलू बसि पाण खे न वणई बैठी आलू। हुजी पोइ हाणे हिन जो मां आलू कढां पोइ नकुल लाहींदी हुजे मुंहिंजा नकुल नकुल त इहे अंदरि पिया हुजनि नकुल त अंदरि पिया हुजनि हा इहे मुंहिंजा नकुल लाहींदी हुजी नकुल पर हिनखे राति लॻे आरसीअ में न ॾिसंदी हुजी हा राति लॻे हा हे आरसीअ में न ॾिसंदी हुजी ॾिठो हुजे सुबुह सुबुह हा, हा। हीअं थींदो हुजे ओहो हीअं थींदो हुजे पंहिंजो मुंहुं हुजे वरी मूंखे चवंदी हुजे हेॾां ओहो मन लॻी पई हुजे राति मिड़ी साड़ खां चवंदा न हुजनि के गिदड़ ड्राख न खा सघे चवंदो हुजे तूं खटा हुजनि हा। तूं बि पुॼी न सघंदो हुजी मुंहिंजे हुस्न सां पोइ सड़ी हा हा सड़ियूं कोन सड़ूं हाणे सुभाणे अचे बाक़ी कचहरी जेका हुजे सुभाणे कंदा हुजूं टाइम पूरो हुजे हा हा वक़्तु पुॼाणी त इंतजार ई न करे सो अॼो के प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पुॻो हुजे सुभाणे अॼु वरी का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं
जिंदगी रहंदी हुजे वरी सुभाणे नवा रंग नयूं ॻाल्हियूं खणी रामो इरादा अवां जी खिदमत में ज़रूर हाज़िर तो थींदा। विंदे विंदे सावणे मारवल जो आवाज़ हुजे सूफीअ जे सोज़ साज़ खे त समझण ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे त समझण ॾुखियो आहे। सो हिनखे ॾिसंदा हुजो सर में सॾु हुजे, राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे, जाॾे पेर हुजे, जाॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जीअ लतीफ़, जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो ऐं ॿुधंदा हुजो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे। राम राधा खे इजाज़त ॾींदा हाणे हुजो। तूं लोलो पचाईंदी हुजी, जल्दी कंदी हुजी, रुको हाणे कलाम न तूं पुसंदे। बंदि ईंदो